नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। के ڀرياسٽي का खबर न ڀرياسٽي में सॼी सिंध जी ڀرياسٽي में बाजी 21 रमज़ान शरीफ हज़रत अली अलैहि सलाम जिन जी यौम शहादत जे सिलसिले में मातमी जुलूस अंजुमन असगरिया पारा इमाम बारगाह मासूमीन मां ज़वार शकील अहमद मेमन, ज़वार मोहम्मद इब्राहिम मेमन, इमाम बारगाह दर बतूल जोगिन वारो पिड़ समेत जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहन ता थींदो। मरकज़ी इमाम बारगाह ते पहुतो। मातमी जुलूस का अॻु इमाम बारगाह मासूमीन में मौलाना इमदाद हुसैन सुजाई खिताब कंदे हज़रत अली अलैहि सलाम जी ज़िंदगी ते ॻाल्हाईंदे चयो त हज़रत अली अलैहि सलाम जा चौथा ख़लीफ़ा हुआ। पाण आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सौट ऐं न्याणा हुआ। ॿारनि में सभ खां पहिरियां हज़रत अली अलैहि सलाम जिन इस्लाम क़बूल कयो। संदसि उमिरि मुबारक 10 साल हुई। हज़रत अली अलैहि सलाम जिन जो इस्लाम लाइ ख़िदमतूं तमामु घणियूं आहिनि। असांजे प्यारे नबी साईं जिन फरमायो आहे त इल्म जो शेर आहियां ऐं अली उन जो दरवाज़ो आहे। पाण पंहिंजी फ़िक्र व अमल सां हर न सिर्फ़ वफ़ा जा दर्स ॾिनऊं पर इस्लाम जी सरबुलंदी ख़ातिर तमामु घणा ॾुख ॾिठऊं। सचपच त अहिड़ी अज़ीम हस्ती जी तहारत, ॾाहप, सुजात, क़ाबिलियत, ख़िदमत ऐं अज़मत ते असां मुसलमाननि खे नाज़ आहे। असां हज़रत अली अलैहि सलाम जिन उहा हस्ती आहे जिन जी विलायत काबतुल्लाह शरीफ में थी आहे ऐं शहादत मस्जिद शरीफ में थी आहे। हिन मौक़े ते SSP नौशरो फिरोज़, रिटायर्ड कैप्टन तारिक विलायत ऐं डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ राव बिलाल शाहिद पहुची इंतज़ामिया जो जाइज़ो वरितो। DSP समी वैसर ऐं SHO ڀرياسٽي अब्दुल्ला अवान खे हिदायतूं जारी कयूं त जॾहिं त डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ राव बिलाल शाहिद स्टेट कमिश्नर ڀرياسٽي अब्दुल सत्तार भैयो के मातमी जुलूस के दरपेश मसइलनि खे हल करण जूं हिदायतूं जारी कयूं। इन मौक़े ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।